ज़ाहिर साहब वॾी महिरबानी सर, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। 13 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च थियो आर ओ प्लांट्स लॻाइण ते, त जीअं सिंध जे अवाम खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करे सघिजे। पर अॼु रिज़ल्ट पाण ॾिसूं था, उहो निल आहे। रुॻो सरकार जा पंहिंजा जेके अंग अखर आहिनि उहे ई ॿुधाइनि था, अधु खां वधीक जेके आर ओ प्लांट्स आहिनि उहे ख़राबु आहिनि। त इन खे तव्हां कीअं था ॾिसो? ही सोचियल सम्झियल हिकिड़ो मनसूबो हो त करप्शन करणी आहे, या इंतिज़ामी नाहली आहे जो हू सार संभाल न करे सघिया? वॾी महिरबानी तव्हांजी इरफ़ान, ऐं ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव ऐं बहितरीनु इशू आहे। सॼी सिंध में तक़रीबन 70 खां 80% माण्हू जेके आहिनि उहे हम्म, पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। असां वटि जेको पाणी ज़ेर ज़मीन मौजूदु आहे उन में बि तक़रीबन 70% खां वधीक उहो आलूदा आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन में बीमारियूं आहिनि जेके असां उहो पाणी वापरायूं था। इन सॼी सूरत हाल में ख़ासि तौर ते जेके थरपारकर हुजे ऐं अहिड़ा एरियाज़ जिथे पीअण जो पाणी पीअण जे लाइक़ु न आहे, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा केमिकल ज़हरीला मादा आहिनि। इन जे करे जेको सरकार इहो फ़ैसिलो कयो उन वक़्तु त इहे आर ओ प्लांट्स लॻाए वञनि, त जीअं उहे पाणीअ खे फिल्ट्रेशन या ट्रीटमेंट करे पोइ माण्हुनि ताईं हम्म, पहुचाए वञनि, त जीअं पी सघनि। बदकिस्मती जी ॻाल्हि आहे त इहे सभु जेके आहिनि आर ओ प्लांट्स तक़रीबन 80% खां वधीक, पर हिन वक़्तु इहो दावा सां ज़रूरु चई सघां थो त मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु को बि अहिड़ो आर ओ प्लांट त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे अंदरि न हूंदो जेको फंक्शनल हूंदो। अच्छा, बुनियादी तौर ते इन जी कुझु शयूं आहिनि जॾहिं असां कंहिं बि मनसूबे खे शुरू कंदा आहियूं त उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं ज़हन में बि रखंदा आहियूं। ॾिसो, का शइ हिकिड़ी लॻी वई हली, उनखे मेंटेन रखणु ज़रूरी हूंदो आहे, हम्म, या मेंटेन रखण जे लाइ जेका रक़म रखी वञे थी, छा उन सां उहे आर ओ प्लांट्स मेंटेन थी सघनि था, नथा थी सघनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इन्हनि आर ओ प्लांट्स खे तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पीपल्स पार्टीअ जी पहिरीं हुकूमत आई त उन खां पोइ जेको हिकिड़ो अहम शख़्सियत हूंदो जेको अॼुकल्ह दुबई में वेठो आहे थियो, यस, टपी साहब। उन जे जेको आहे पाक ओएसिस नाले हिकिड़ी कंपनी हुई, उन जे हवाले कया विया। हिकिड़ो गीलानी साहब हूंदो, उनखे हेड कंदो हो। उन वक़्त जी ॻाल्हि आहे, उहे अरबे रुपया उन्हनि जे हवाले कया विया। थरपारकर में कुझु लॻा न लॻा, नाले मात्र लॻा, या उन्हनि जी क्वालिटी उहा न हुई। बुनियादी जेको मक़सदु हो उन वक़्तु ई ख़तमु थी वियो हो, त जेके इहे आर ओ प्लांट्स आहे उन्हनि में एॾे वॾे पैमाने ते करप्शन थी। उन खां पोइ वरी जेके जेके आर ओ प्लांट्स लॻा आहिनि उन्हनि जी मेंटेनेंस न रखी वई आहे। जेकॾहिं आर ओ प्लांट्स जी मेंटेनेंस जे लाइ पैसा रखिया वञनि था, त उहे सिर्फ़ु एतिरा फंड्स हूंदा आहिनि जेके मुलाज़िम रखिया हम्म, वञनि था, उन जी पघारूं या उहे उन्हनि में सिर्फ़ु ख़र्च थी वञे थो, पर बाक़ी उन आर ओ प्लांट खे हलाइण लाइ फंक्शनल करण जा एतिरी रक़म न हूंदी आहे। हिन वक़्तु बि जेके ख़ासि तौर ते थरपारकर ऐं सॼी सिंध में, छो त थरपारकर जो अहिड़ो पाणी आहे उते जिते बुनियादी ज़रूरत आहे त इन क़िस्म जा आर ओ प्लांट्स लॻणु खपनि, ऐं उते लॻाए विया। उते बि काफ़ी ॻोठनि में जेके आहिनि उहे, जेकॾहिं कंहिं ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत का हिमत कई वई आहे, त शायदि कंहिं जॻहियुनि ते इन क़िस्म जा आर ओ प्लांट्स हलंदड़ हूंदा, पर हिन वक़्तु इन जेके आहिनि उहे फंक्शनल न आहिनि। अच्छा, तक़रीबन 2000 2500 जे क़रीब जे वेझो तक़रीबन जेके आहिनि उहे आर ओ प्लांट्स लॻल हुआ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उहे बंदि थी विया। असां वटि वरी इहो बदकिस्मती ॻाल्हि आहे त जेको खातो जेको इन्हनि खे शयुनि खे ॾिसे थो, उहो बि उन्हनि खे सार संभाल नथो करे। ॿी ॻाल्हि इहा अहम जेका ज़रूरी आहे कबी, त हिकिड़ा त आर ओ प्लांट्स ख़तमु थी विया। असां वटि पीअण जे पाणीअ जो जेको आहे उहो इशू आहे। ॿिया जेके पीअण जे पाणीअ जा मनसूबा आहिनि उहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे हुन जे असर हेठि या हुन जे इंतिज़ामनि हेठि लॻाए वञनि था। उन्हनि जी बदकिस्मती सां सूरत हाल अहिड़ी आहे जो उहे बि हलंदड़ न आहिनि, ऐं उन्हनि जे स्कीमुनि मां बि हींअर बि कुझु ॾींहं पहिरियों मूं हिकिड़ो रिपोर्ट कयो त 73 करोड़ तक़रीबन जेको आहे हिकिड़ो मनसूबो आहे ठटे में किंजर खां पाणी खणी शहरनि जी, खे ॾियणो आहे। ठीकु आहे। हाणे उन में मनसूबे में बि जेका लाइन विछाई वई उहा पूरी न आहे। उन में जेको सेक्रेटरी आहे उन मामले जो नोटिस वरितो। तव्हांजे सूबाई वज़ीर खे शाबस आहे, उन नोटिस वरितो हिन मामले जो, ऐं उहो उन जेके एक्सीएन समेत 3 ऑफिसरनि खे शोकाज़ नोटिस ॾिना विया। चवण जो मक़सदु ॿुधाइण जो इहो आहे त जेकॾहिं को माण्हू उतां जो जेकॾहिं को चङो माण्हू आहे मनसूबा शुरू कराए थो, त ब्यूरोक्रेसी जेका आहे या जेके ठेकेदार आहिनि बाअसर, उहे एतिरी करप्शन था कनि जो उहे मनसूबा मुकमिल ई कोन था थियनि। हाणे उन्हनि ते ॿीहर इन जेको आहे कमकार हले पियो। ॻाल्हि इहा आहे त इन समेत सॼे सिंध जे अंदरि केतिरा कई मनसूबा आहिनि जेके शुरू कया विया आहिनि पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग तरफ़ां। ॾिसो, हिकिड़ो मनसूबो शुरू करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे।
असां वटि कानून साज़ियूं बि जेके थियनि थियूं उहे बि असांजे सुधरियल मुल्कनि में ईअं ई हुजणु खपे त उहे कानून या उहे मंसूबा अवाम जी भलाई जे लाइ हुजनि त जीअं उन्हनि खे फ़ाइदो ॾेई सघनि। हिते उबतो इहो आहे त हिकिड़ी प्लानिंग अहिड़ी कई वञे थी असांजे ब्यूरोक्रेसी इन क़िस्म जा मंसूबा था ॾियनि त उहे अवाम खे फ़ाइदे ॾियण जे बजाए रहंदो अवाम जी लाइ मुसीबत बि पैदा कनि रहंदो था। जेके हा, नाणो आहे उनखे नुक़सान ॾियनि था। सो बहरहाल इन क़िस्म जी ॻाल्हि आहे, बदकिस्मती जी ॻाल्हि आहे ऐं असांखे त पोइ अहिड़ी सूरत हाल नज़र त कोन थी अचे त जेका आहे उहा बहितरी जी तरफ़ मामला खे वञनि। इन में नैब बि शुरू कई इंक्वायरी एंटी करप्शन जूं फलाणो उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं आरो प्लांट्स शुरू कया पर हिन वक़्त ताईं उन्हनि मां कंहिंखे सज़ा मिली छा मिलियो तव्हांखे पाण ख़बर आहे। इवन सोलर प्रोजेक्ट हुयो जेको माज़ी में उन में बि अरबे रुपयनि जी करप्शन कई हुई सोलर लाइट्स ऐं इन्हनि जे मनसूबनि में। सो इहो मामिलो हले पियो थो, पाण तव्हां ॾिसो त बेहतर सम्झो था।